अचो सरदारनि जा वाठो, अचो भोतारनि जा वाठो, अचो वॾेरनि जा वाठो, अचो सियासी माण्हुनि जा वाठो, सियासी उताकुनि ते वेहंदड़ हवाल पटींदड़ वाठो। ॾिसो कंदकोट जो वाक़ियो। तव्हां चओ था त भोतारनि खे था ॻाल्हायो, तव्हां उन्हनि जी जेकी हिमायत था कयो। ॾिसो अॼु कंदकोट में जेको वाक़ियो आयो आहे, कंदकोट जो इलाइक़ो वाना वज़ीरस्तान थी वियो आहे, जिथे माण्हू उन्हनि जा मासूम ॿार गोलनि सां पिया खेॾनि, जंहिंजे फाटण सबबि 7 माण्हू जेके आहिनि फोत थी विया, 7 लाश अॻियां पिया अथव। इहे ई सरदार जेके तव्हांजो जनाज़ो पढ़नि पिया। सो अॼु ॾिसो वाठो त कीअं पिया सिंध जा माण्हू मरनि ऐं कीअं पिया सिंध जे माण्हुनि खे केॾो ख़तरनाक बणायो वियो आहे। सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो मंज़र ॾेई पेश करायो पियो वञे त सिंध जो माण्हू को वॾो टेररिस्ट आहे, वॾो दहशतगर्द आहे। ॾिसो त सिंध जे माण्हुनि जे घरनि में गोला पिया आहिनि। छा सिंध वाना आहे? छा सिंध वज़ीरस्तान आहे? छा सिंध अफ़गानिस्तान आहे? छा सिंध को जंग पई खटे? सो सिंध जा बाशऊर माण्हू, सिंध जा जेके बि असांखे ॿुधण था दोस्त, असां सिर्फ़ु इहो ई था चऊं त सिंध जे इन सरदारी निज़ाम मां निकिरो, इन सरदारी निज़ाम खे थॾ निकिरो, इन सरदारी निज़ाम खे लतूं हणी इन मां निकिरो। इहो निज़ाम तव्हांखे अमन कोन ॾींदो। इहो निज़ाम तव्हांजे बचनि खां तव्हांजो जीअण खसींदो, तव्हांजे बचनि खां तालीम जो हक़ खसींदो, तव्हांजा बच्चा यतीम कराईंदो। इहे वॾेरा, इहे सरदार, इहे भोतार पंहिंजी जागीरूं ठाहिनि पिया। तव्हां ॾिसो त जेको बि कुझु जहिड़ो थिए थो क़बाइली, त उन में फ़ाइदो कंहिंखे थो थिए? उन में फ़ाइदो इन्हनि भोतारनि खे थो थिए, इन्हनि सरदारनि खे थो थिए, इन्हनि मीरनि खे थो थिए। तव्हांजी ॿिन्हिनि जो जेको पोखियो था उहो बि इन्हनि सरदारनि ॾे थो वञे। तव्हांजा माण्हू मारिया वञनि था, उहो मुआवज़ो बि तव्हांजा इहे सरदार मीर पीर खणनि था। सो सिंध वासियो, हाणे उथी बि खड़ा थियो, इन्हनि सरदारनि खे तड़े कढो, इन्हनि जी उताकुनि जो बाइकाट कयो ऐं पंहिंजो हक़ीक़ी पंहिंजी सोच पैदा कयो। इहे सरदार तव्हांजा माण्हू मराए उहो फ़ाइदो इहे सरदार हासिल कनि था। इन्हनि सरदारनि खां तव्हांखे कुझु कोन मिलंदो, इहे तव्हांजा बच्चा यतीम कराए छॾंदा।